कॾहिं फूलनि टिड़ंदासीं, कॾहिं फूलनि टिड़ासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, हो कॾहिं कॾहिं त मिलंदासीं। मूंखे साबिती मिली वई आहे आमिर, मूंसां टाल मटोल कयई न, तुंहिंजो टिठ न हूंदई। घणो तो मैं आ रहा मन जेको करणो थी कर, वञी कुही वञा मूंखे। मां शहरयार न आहियां जो मूंखे धमकाइण निकितो आहे। असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। असां सां न टकाए त मुंझ न थी वञे। तूं मूंखे मुंझ कंदे? हाँ मूंखे? मैं जानो चित्ते विझंदोसि। बस त म्यार खोड़ अथसि, ख़बर पवेसि त मुहाॾो कंहिं अटकायो अथसि। सुभाणे ताईं बाग में न ॾिसाए। साहब ख्वारी जी ॻाल्हि त मूं लाइ आहे न। तूं ॿुधाए का छोकिरी छो पाण ते इल्ज़ाम खणंदी? कुझु हूंदो तॾहिं त कुझु थींदो आहे न। फराज़ मूंखे अगवा कयो, संदसि कब्ज़े मां निकिती आहियां। अगवा करण वारो सवलो छॾींदो? वरी बि साॻी ॻाल्हि साहब, अगवा वारो भॼी या निकिरी नथो सघे। साहब जन्नत भी हयाती दाव ते लगाए निकती आ। या केस दाखिल कर या तू ही फैसलो कर। तू त फडो न त जडे जो जडो। मां वडे रंडाया जो फैसलो किया त पोइ केस दाखिल करे चालान करें साहब। किबला थी वेंदो अमीर भी बिना देर अंदर वरी अटकल सां। मंसूर केस जो पासो ही पलटे छॾियो। किबला मंसूर बयान अहिड़ो ॾिनो हूंदो न वरी अटकल सां। हा भारा, पर जज साहब इहो बि चयो त ईंदड़ हाज़िरीअ ते खेसि अचणो पवंदो। मिस्टर फराज तू पे पाणे गिरफ्तार समझो। हां हां मिस्टर फराज तो एफआईआर दर्जा। एफआईआर जी। हलो 2 मिनट छॾियो त तयार थी अचां। शादी ना जो तयार तो थी थाने थालो हले क्या थी। हलो बस टायर ने बस टांडा खड़को छा जो थियो? ॾिसां थी बाबा। बाबा वेठो आहे। रिया सोचा आहिस्ते में हार मुंहिंजे करे हलियो वञ। पहिरियों भेरो रोकी थी, तंहिंजे करे मोटी थो वञा मुंहिंजी सोणी। न त तुंहिंजो इहो मुंशी झिरकी चाटे जी महिमान। दरवाज़ो न खोलियां। अमीर या शहरयार जा माण्हू हुजनि ऐं मूंखां ज़ोर थी वञनि त कीअं कंदसि। हिकिड़ी आहियां, कुझु बि करे सघनि था। हेकर दरवाज़े खां अंदरां ॾिसां त आहिनि केरु। अचण वारा भित बि टपी अची सघनि था। ॾिसां थी जे हूंदो को दुश्मन त उतां ई फायर शुरू कनि था। सदोरी माया दिलदार दर खोल। सदोरी एतिरो वक्त दरवाज़ो न खोली छो? बस खौफ खां। खौफ? कहिड़ो खौफ? अमीर ऐं शहरयार जे माण्हुनि जो खौफ। घर में हेखली आहियां। चाचा सचल करेगा? बाबा जेल में आ। जेल में? हाँ, अमीर करीम बख्श जो कत्ल कराए खून बाबा जी गीचीअ में विधो आहे। बाबा गिरफ्तार आहे। मूंखे ख़बर ई न पई। तूं मिलियो बि किथे आहे दिलदार? कोताही जी माफ़ी सदोरी। ईअं न चयो दिलदार, ईअं चई शर्मिसार न कर मूंखे। सदोरी मां आयोसि आख़िरी बार चाचे सचल सां ॻाल्हाइण। बाबा सां जेल ते बि ॻाल्हाए सघे थो। ईअं कयां थो, पर तूं त राज़ी आहीं न? हाँ, मां तोखां सिवा कंहिंजी बि नथी थी सघां। सदोरी दर खोल।
छा पियो करी? बाबा दा आयो घणे टाइडी थियण जी जरूरत ना है। करलो माया ही जमे तले वञे हले वेंदा वधीक न कुछ जाए त गोलियो न लभंदे। सुनी बगिदरा मुठ में अचन ये मुमकिन ही ना है। अची वेंदा आहिनि बगिदरा चाची। अची भी वञन सुनी पर हथ वञी हिक में ही फबंदो आहे। बिनी गिदरन में हथ फबन ये मुमकिन ही ना है। तूं ॻाल्हि त रखी ॾिसीस चाची। तू पहिरीं छोकिरी आई जेका पंहिंजी मोहबत जे हिसे में ॿिए जे लाइ थी चवे। चाची दरअसल हाजन जी सॼी हयाती वीरान थी वेंदी। मुंहिंजी थोड़ी थींदी मां सही वेंदसि। मिहार भी त तोसां गॾु हाजरा खे क़बूल करे न। ॿियो त हिकिड़े पासे मुंशी मछरियल ऐं ॿिए पासे दिलदार तपियल। तव्हांजो मेल थिए अलाए न थिए। इहा क़िस्मत चाची। अम्मा अम्मा हुई त मियार खे 10 याम आहिनि पर प्यार भरी दिल हिक अथसि। उनमें सिर्फ 2 जा फोटो आहिनि। मथा मुंहिंजी जीजल जो उनजे भरिसां पर थोरो हेठि हिकिड़ी ॿी आहे मनमोहणी। उनजो फोटो छापियल आहे। अम्मा मां अधो अधु नथो थी सघां। ख़बर थी छो? ईअं न चओ मिहार। चवण ॾे अम्मा मूंखे चवण ॾे। मां न अधो अधु थियुसि त दिलि अधो अधु थी वेंदी। ऐं जे दिलि अधो अधु थी त उन में छपियल फोटो बि अधो अधु थी वेंदा। ऐं मां हरगिज़ इहो न चाहींदुसि। हाल बि त मौजूद मनमोहिनी जो फोटो हटाए भले कहे ये जो रखो। खून जो केस आहे कीअं छुटंदुसि। वाह जो सुक थी वियसि। सतोरी अकेली ख़तरनि में घिरजे त छा करे सघंदी। फरीद वाकई गुम आहे या हलियो वियो आहे कावड़ में। कावड़ पूछो चाचा सचल कहिड़नि ख़्यालनि में गुमी? बस बाबा ज़माने जा ओटार आहिनि अलाए किथे वठी था वञनि। चाचा ॻोठ जे माण्हुनि खे घटि सुञाणा। अम्मा इहो ई वञण खां रजे थी। हिकिड़ो कमु कर। कहिड़ो? को चाचे फतो सां मिले ऐं खेसि ठा हलाए चवे। ॾिसां पोइ आयो त ञापो कंदोसांसि। फरीद तूं ज़िंदा त आहीं न? वाह हाँ चाचा जिंदा आहियां तॾहिं त आयुसि। मूं ॿुधो त गुम आहीं। हलियो वियोसि वापसि। छो? ॾुख खां। ॾुख? छाजो ॾुख? चाचा सदोरी न भायो त ख़ैर आहे। तो बि ॾुख ॾिनो। मूं कहिड़ो ॾुख ॾिनो मैं? सदोरी जे राज़ पे ते संदसि संग दिलदार खे ॾियणो कई। मूं ज़ाहिर ते राज़ बि ॾेखारियो पर मूंखे ॻाल्हि न वणी हलियो वियुसि। चाचा हाणे न वञजांइ। वञा कीअं न? कुझु थियो आहे छा? कुझु न घणो कुझु थियो आहे चाचा। छा थियो आहे ॿुधाए न। सदोरी घर में थी दिलदार सां रो रिहाणियूं करे ऐं मां दिलदार सां निबरण लाइ उल्रस ते मुंहिंजी बेइज़ती कयई। हाणे ॿुधाए अञा रहां? सदोरी जी इहा मजाल जो मुंहिंजी टोपी लॻाए? चाचा सदोरी भली पसंदि जो परणो करे मर्द आहियां रहिजी मां बि कोन वेंदुसि। न फरीद न कंदी पसंदि जो परणो। तूं ॾंदनि खे काठी ॾेई सब्र कर। निकिरण ॾे ऐं सदोरी खे अचण ॾे। तूं रुगो ज़मानत जी कोशिश कर। मां ॿाहिरि अचां सदोरी जी शादी तोसां ई थींदी। हाणे न मञींदुसि सदोरी जी ॻाल्हि। बसि हिन खून वारे केस मां कंहिं बि तरह सां ज़मानत कराए त मां ॿाहिरि अचां। केस चालान थिए त ज़मानत बि थिए न चाचा। सूबेदार चयो त अॼु चालान थींदो। शायदनि जी सही रहियल आहे। शायदि अचनि सही ॾियनि त चालान पेश थींदो।
मूं शायदि ई फेराई आहे चाचा। छा? हा चाचा, ॿियो शायदि ईंदो ई कोन। छो न ईंदो? लाज़मी न आहे त ॿुधायां, बसि कोन ईंदो। अमीर महिरबान थियो छा? अमीर ऐं महिरबान। पोइ? पोइ खे छॾ, जेके चालान थियो त मां पाण फरीद सां मिली ऐं बयान ॾींदुसि। मूंखे हिन वक़्तु मदद जी सख़्त ज़रूरत आहे सदरदीन। पहिरियों भेरो परेशान ॾिसिजी पियो। माण्हू अहिड़े सां मुआडो अटकियो आहे सदरदीन। मतिलबु उन खां डिॼींदो? असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा, डिॼंदासीं। तासुर अहिड़ो थो ॾी। इन करे जो अरडो आहे शहरयार खां बि वधीक आहे। ॿुधाए पियो त शहरयार रईस आहे, उन खां बि सरस आहे। हा, रेस खे गाह ई न विझे। तोखे गाह विझे थो या तोखे गाह नथो विझे? इंसल्ट न कर सदरदीन, मां उन माण्हू खे गाह ई न विझां। मुंहिंजा वॾा वास्ता आहिनि सदरदीन। उहा झंगली, वहशी ऐं सॼो ॾींहुं चोर चोरनि जो यार। पोइ इहो तोखां ज़ोर आहे। ज़ोर न आहे यार, इफ़रादी कुवत अथसि। असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा, असांखो ज़ोर थींदो? ज़ोर न आहे त पोइ मदद कहिड़ी कीअं? शहरयार ऐं बिहार असां ॿि तरफ़ो झेड़ो आहे। ॿिनि सां मुंहुं ॾियण लाइ मदद जी ज़रूरत त आहे न। हाणे चओ, जेका मदद चवीं। वेढ़ाक माण्हू खपनि।